Sudah. Ini kulit. Kira-kira ini. अग्यार सा इकरार योगिए थींदो, अग्यार सा इकरार योगिए थींदो, अग्यार सा इकरार योगिए थींदो। उस्ताद बुखारी के खड़ी सफर करो, धरती रखा धार मगर योगिए थींदो, धरती रखा धार मगर योगिए थींदो। यानी थोड़ा देखिए थोड़ा अच्छे दोस्त वेही रहो सामो फ्रंट वाली जगह छॾियो पोयां कुर्सियूं पयूं वेहण जे लाइ बाबर पवार के गुजारिश करिए को पेश करना। बाबर पवार आदिल चांडे के अजरत को पेश करना। नादिल चांडे के गुजारिश करिए नादिल चांडे अजरत को सामने थोड़ा पलटे दो तो फुटेगा। मुझे चांडे के गुजारिश करिए मुझे चांडो आदिल चांडे के अदरक जो तोहफो पेश करा। इथोका कलोका जे मेंबर बना है, इथोका कलोका जे मेंबर बना है, तनाकल हुआ अजे तमंगर बना है, सदी सिंध खाई अखन मौजू आयो मगर असी बेसवा
देशवासी था बुख के पलाणियूं चङो मुड़स चूंडियो असां जिन कननि खे चङो मुड़स चूंडियो असां जिन कननि खे गैरत न हुई असली उन्हनि खे धरतीअ जूं धरियूं असां जिन अडाणियूं असीं देशवासी था बुख ते पलाणियूं असीं देशवासी था बुख ते पलाणियूं ऐं चङो मुड़स चूंडियो असां जिन कननि खे चङो मुड़स चूंडियो असां जिन चङनि खे गैरत न हुई त असली उन्हनि खे धरतीअ जूं धरियूं असां जी उॾाणियूं असीं देशवासी था बुख ते पलाणियूं असीं देशवासी था बुख ते पलाणियूं सदाम हुसैन चाटियो दोस्त सायो प्यारियो थोड़ा फ्रेंड थोड़ा पासे थी वञो अदो महिरबानी कजो सदाम हुसैन चाटियो गाय हुसैन का प्यार शाहिद हुसैन का प्यार भाऊ कातिल के अचंदा गुलूचड़ अब दोस्त असांजो जंग का तैयार का बाबू का तैयार भाऊ कातिल के गुल विझण आयो आहे भली कार कयूं थोड़ा पैसे नहीं पियो वीडियो भरे बाबा थोड़ा पैसे नहीं पियो ना थोड़ा पैसे नहीं पियो थोड़ा करंट लाइन खाली कयो पैसे नहीं पियो आगे परे बाबा गाड़ी साहब मोटा आगे फ्रंट खाली ना ना करायो तुम सही भाई आगे फ्रंट था थोड़ा परे जगह दो भैया
सजदियो अचो सजन सजदियो बाबू जी सामो जे के माण्हू ॿुठा आहिनि दोस्त ने गुज़ारिश आहे सामो खां परे हटो सामो जेके सामो दोस्त ॿुठा आहिनि सामो वारा साइड थी वञनि हिकिड़ो हिकिड़ो थी मिले काबिले फकीर सिंध के दलेर लीडर मोहतरम चेयरमैन बाकादिर चांडो के हैदराबाद बुद्धू चौक कैंप के भलीकार के दिल से भलीकार के आयल सभी दोस्तों के दिल से भलीकार सामू वाले दोस्तों के गुजारिश है थोड़ी जगह जेके दोस्त भाव सां मिलिया आहिनि उहे भरा महिरबानी कुर्सियुनि ते वेही रहनि ताकि असां प्रोग्राम जो आगाज़ कयूं सदाम हुसैन एसपी सामू दोस्तों की साइड कराए बेटा थोड़ी साइड है जो बाबू जी भेज जा वेही रहो दोस्तों की गुजारिश है वेही रहो हटो हेठ लई हलो गैस घट कयो सदाम हिकिड़ो मिनट दोस्तों की गुजारिश है जो भाव सां मिलिया आहिनि कुर्सियुनि ते वेही रहनि सभिनी आयल दोस्तों के भलीकार कंदा बुखिया पेट भरण चाहियो था त कणकनि सां गॾु कंडा पोखियो जे बुखिया पेट भरण चाहियो था त कणकनि सां गॾु कंडा पोखियो जे हक़ वठण चाहियो था त वोड़नि सां गॾु डंडा पोखियो जे सिंध बचाइण चाहियो था त घर घर गाड़ा झंडा पोखियो घर घर गाड़ा झंडा पोखियो जमशेद चांडियो के खेत ते भलीकार कयूंगा अली गुल चांडियो के खेत ते भलीकार कयूंगा सॼो माथो वञा मूंखे तल अमा हाणे मूंखे रोटी मथा हाणे भुले रोई मथा माथो हला जी जल अमा माथो हला जी जल अमा मूंखे संग जो सॼो थियो माथो वञा मूंखे तल अमा हाणे मूंखे रोटी मथा हाणे भुले रोई मथा हेलो दोस्तन के गुजारिश करे थी अॻियो पासो सॼो खाली कयो दोस्तन के गुजारिश करे थी पुराणा सीटुनि ते वेही रहंदी फ्रंट खाली कयो वञे जेके दोस्त भाऊ कादर सां मिली चुका आहिनि तो उन्हनि खे गुज़ारिश करे थी त पोयां अची कुर्सियुनि ते वेही रहनि दोस्तनि खे गुज़ारिश करे थी बराए महिरबानी जेके भाऊ कादर सां मिली चुका आहिनि तो उन्हनि खे गुज़ारिश करे थी त पोयां अची कुर्सियुनि ते वेही रहनि बराए महिरबानी दोस्तनि खे गुज़ारिश करे थी त पोयां अची कुर्सियुनि ते वेही रहनि
कादिर चांडियो कादिर चांडियो सदा सिंधु जी छोली मारुअड़न की मिठड़ी बोली रहे सदा सिंधु जी छोली मारुअड़न की मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु मर जाना जिए सिंधु भारतीयन सिंध टोपी अतिरक भारतीयन जिए सिंधु भारतीयन सिंध टोपी अतिरक भारतीयन अस्सलाम वालेकुम जीए सिंध जीए भाऊ कादिर असां समझूं था त न सिर्फ़ मज़लूम जो आवाज़ पर कंहिं ग़रीब जे हथ सां हथ ॾेई उनजी ताक़त बणिजे ज़ालिम खे अखियूं ॾेखारे मज़लूम जो सहारो बणिजे असांजे लाइ ॾींहुं राति जाखोड़ करे उहो ई असांजो लीडर आहे ऐं सलाम थो कयां पंहिंजे लीडर मोहतरम चेयरमैन धरती धणी तहरीक कादिर चांडियो साहिब खे जंहिं अकेले सिरो करे ॾेखारियो त जेकॾहिं असां चाहियूं त वक़्त जे फिरोन खे गिची में रसो विझी गेले सघूं था ऐं शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे दलेर लीडर जो मोहतरम चेयरमैन धरती धणी तहरीक चेयरमैन जो जेको हैदराबाद जुगू चौक ते कैंप ते आहियां ऐं आउं दिलि सां भलीकार कयां थो इम्तियाज करने के इंसाफ मलिकार चऊं था वहाँ कादिर चांडियो के गुलन जो हार जो तोहफ़ो पेश कंदा नारे 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 कादिर नारे कादिर नारे कादिर नारे धरती धणी तहरीक नाराय कादिर नाराय रहमान सिंध जे दगन सां छेड़छाड़ न कर सिंध जे दगन सां छेड़छाड़ न कर टोपी अजरक सां लताड़ न कर तुझा बचे सगा तो मां सब दो तुझा बचे सगा तो मां पर सिंध जी बोली असां सुगा न कर पर सिंध जी बोली असां सुगा न कर असां धरती धणी तहरीक चेयरमैन भाउ कादिर चांडियो खे हैदराबाद जुगू चौक ते दिलि जी गहराइयुनि सां भलीकार चऊं था ऐं सादे ठाहियो भाउ कादिर चांडियो खे गुलन जो हार पेश कंदा उनखे बि भलीकार चऊं था बिस्मिल्लाह
सब खां पहिरियां तव्हां सभिनी खे सकाफ़ती ॾींहुं सिंधी क़ौमी ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ॾाढी ख़ुशी आहे त हिन क़ौमी ईद ते सिंध जो हर माण्हू सुजाॻ थिए थो, बेदार थिए थो। हीउ जेके तव्हां गॾु थियो था, इहा न सिर्फ़ु तव्हां जे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे, पर हीउ दुश्मन जे लाइ बि दहमान आहे, दुश्मन जे लाइ बि ददिको आहे। छो त आम ॾींहंनि में असां सभु घर में वेठल आहियूं, घर सुतल आहियूं। ख़ासि करे पीपल्स पार्टी जे जलसनि ऐं जुलूसनि में कुझु माण्हू बिरयानी जे प्लेटनि ते निकिरंदा आहिनि। जिते धरतीअ जो जेको तव्हांजे रत में धरतीअ जो इश्क आहे उहो तव्हांखे ज़बरदस्ती उथारे थो त उत सुजाॻ थी निंड न कर, पंहिंजे वतन जी मालिकी करे। अॼु तव्हां हैदराबाद वासियुनि सिंध जी मालिकी करे हितां जे चूंडियल नुमाइंदनि जा कम कीटा करे छॾिया आहिनि। मूंखे जॾहिं हैदराबाद जे दोस्तनि रहमान ॿिया जेके बि असांजा नौजवान सभिनी जा नाला वरी पोइ रहमान पाण वठंदो, नाराज़ थी वेंदा। रहमान, दिलदार, नादर, ही सभु नौजवान जेके बि हुते पहुता हुआ धरती घणी तारीख़ जे ऑफिस में, त हिननि ॻाल्हि कई त असांखे हितां जा चूंडियल नुमाइंदा, मां सम्झां थो त मूंसां गॾु जेको बि माण्हू आहे उहो मुड़ुसु माण्हू आहे, सिंध दोस्त आहे। मां हुन चूंडियल नुमाइंदे जो नालो बि खणंदुसि। जाम ख़ान शोरे जे हवाले सां चवनि था त उन्हनि असांखे ऑफर कई आहे त तव्हां असां वटि अचो। हिननि चयो त बाबा असां जेकॾहिं कादिर चांडे सां गॾु हूंदासीं, सिंध वतन दोस्त तंज़ीम सां गॾु हूंदासीं त माण्हू असांखे कामरेड चवंदा, तोसां गॾु बीहंदासीं त माण्हू असांखे चमचो ऐं वाठो चवंदा। जहिड़ी तरीक़े सां हिननि नादर वारनि, रहमान ऐं दिलदार वारनि मुर्सी कई आहे, पंहिंजो पाण खे कामरेड सरायो आहे, साबित कयो आहे अॼु जे ॾींहं ते, तीअं ई तव्हां बि हिन बिरयानी जे प्लेट तां हाणे निकिरो, अचो पंहिंजे वतन जी मालिकी कयो। हाणे हैदराबाद में माशाअल्लाह धरती घणी तारीख़ जो तइदाद वधी चुको आहे ऐं हाणे हैदराबाद जी जेका बि इंतिज़ामिया आहे, हितां जो DC हुजे, हितां जो SC हुजे, हितां जो मुख्तियारदार या थाणेदार केर बि हुजे, इहो सोचे वठे त हिते धरती घणी तारीख़ जो झंडो बुलंद थी चुको आहे। हाणे तव्हांखे करप्शन करणु कोन ॾींदासीं, न तव्हांखे एम्बुलेंस ऐं पुलिस मोबाइल तव्हां सभु मुर्सी कयो। हीअ सभु जा सभु जेके बि ज़रूरतमंद माण्हू बीठा आहिनि, बग़ैर कंहिं मुफ़ाद जे, बग़ैर कंहिं लालच जे, हिननि खे का नौकिरी न खपे, न ई बुख वगे मरनि पिया जो हिते अची बीठा आहिनि धरती घणी तारीख़ में, पर हीअ तव्हां आवाम जे करे जदोजहद कनि था पिया। हिननि जो मुफ़ाद सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां वतन जे माण्हुनि जी तरक़ी आहे। त मां चवां थो त हिन रहमान, दिलदार, जेके नादर वारा जेके बि धरती घणी तारीख़ ते हिन उहिदेदार हिननि जो साथ ॾियो, हिननि सां मुतहद थियो, त मां चवां थो त इनशाअल्लाह ही सभु जेके बि करप्ट ऑफिसर आहिनि तव्हांखे सिधा करे ॾेखारींदा। सभिनी जी वॾी महिरबानी जो तव्हां अॼु तमामु ज़बरदस्त इवेंट कयो आहे। इनशाअल्लाह ईअं ई जदोजहद जारी रखंदासीं। नौशरो फिरोज़ में ज़रदारी वायरस खे ॿियो डोज़ हणूं था पिया। मां त हीअ ॾिठो ही सकाफ़ती रैली त आहे, पर ईअं पियो लॻे शायदि ही तव्हां ज़रदारी वायरस खे डोज़ हणण जी तयारी में आहियो। ज़रदारी वायरस खे मां हर हंधि इहा ॻाल्हि चवंदो आहियां त बाबा ॾिसो न, ज़रदारी सां असांजी का दुश्मनी कोन्हे, ज़रदारी जी सिंध सां दुश्मनी आहे। तंहिंजे करे असां सम्झूं था त इहो ज़रदारी सिंध जे लाइ वायरस आहे। 2008 खां वठी इहो वायरस ख़तमु न थियो आहे। इनशाअल्लाह हैदराबाद जा नौजवान हाणे ज़रदारी वायरस खे डोज़ ज़रूरु हणंदा। ऐं ज़रदारी वायरस सां गॾोगॾु ज़रदारी डायनासोर आहे। ज़रदारी वायरस सां गॾु ज़रदारी डायनासोर आहे जंहिं चूंडियल नुमाइंदनि जी सूरत में बच्चा ॼणा आहिनि। असां हाणे ज़रदारी डायनासोर जे बच्चनि खे बि चई था छॾियूं, जेकॾहिं असांजे धरतीअ जे
वारसनि सां छेड़छाड़ कंदव त हैदराबाद जे रोडनि रस्तनि ते तव्हांखे गेलींदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी। नौशेरो फरोज़ में 11 दिसंबर ते 3 वॻे पंहिंजो जलसो आहे, उन में यकीनन तव्हां सभु हिननि दोस्तनि सां गॾु ईंदो। GSM सलामत हुजो। भाउ तमामु घणो घुराए थो आहियां भाउ कादर जो, जिन्हनि पंहिंजो क़ीमती टाइम कढी असां सां गॾु हींअर बीठा आहिनि। ऐं उन खां अलावा जेके बि असांजे हैदराबाद ज़िले जी बाडी में असां सां गॾु आहिनि, उन्हनि जो भाउ थोराए थो आहियां। भाउ दिलदार शेख, नादर चांडियो, सदाम पंवर, सदाम चांडियो, ऐं उन खां अलावा सरदार चांडियो ऐं अज़हर चांडियो। काफ़ी दोस्त ॿिया बि आहिनि जिन्हनि जा नाला हींअर मिस्त्री आहिनि। सरदार बबलू पंवर असां सां गॾु आहे, आमिर जमाली असां सां गॾु आहे, काफ़ी दोस्त ॿिया बि आहिनि। माशूक भाऊ सूमरो साहिबु असां सां गॾु आहे, ऐं सोहेल उमराणी असां सां गॾु आहे, माजिद पंवर असां सां गॾु आहे, सुधीर जमाली, ऐं ईअं सम्झो त असां सां सॼी सिंध गॾु आहे। ऐं इंशाअल्लाह डायनासोर खे बि मारींदासीं ऐं कोरोना वायरस वांगुरु ज़रदारी वायरस खे बि इंशाअल्लाह जल्द ख़तमु कंदासीं। अस्सलाम वालेकुम। GSM जी धरती धणी तेरी मञूं था मंज़िल ते पुॻा न आहियूं, मञूं था मंज़िल ते पुॻा न आहियूं, हलूं पिया थका न आहियूं, फ़र्क़ु थोरो असां ई सिज में हू लहे थो, असां लथा न आहियूं। जीअं त अॼोको प्रोग्राम 4 दिसंबर तमामु ख़ुशी जो प्रोग्राम आहे, असांजी यादि माना ईद जो प्रोग्राम आहे। ऐं काफ़ी दोस्त तमामु बहितरीन तरीक़े सां मल्हाईंदा आहिनि। असां पंहिंजा बचड़नि खे तक़रीबन पाण खे ईद वांगुरु जी शॉपिंग थींदी आहे ईअं कंदा आहियूं। ऐं इंशाअल्लाह अॻिते हली असां भाउ कादर खे इंतज़ार कंदासीं। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि कढंदासीं जेका उहा तारीख़ हूंदी, सवाल या निशान आहे जेका असां इदारनि में वञी उन में मोबाइलूं खोले पंहिंजूं उते उहा तारीख़ अनाउंस कंदासीं। हिन तारीख़ ते असांजो बाबा इहा सवाल या निशान असां उन खां सवाल कंदासीं। असां में शऊर अची वियो आहे, इंशाअल्लाह हाणे असांखे ख़बर न ॾींदासीं। इहे असांजा हक़ खायूं वेठा आहिनि। कोट मुतासिरनि जा जेको असांजे हिनखे सामान मिलियो आहे, हींअर निकिरनि पिया डीज़ल वटां एसिड वटां, हींअर उहे सामान निकिरनि पिया। असां हाणे उहो ॾींहुं इंशाअल्लाह अॻिते हली क्वेश्चन सवाल या निशान क्वेश्चन वारो ॾींहुं, सवाल वारो ॾींहुं, उहो ॾींहुं इंशाअल्लाह असां बि जल्दी ॾाढो जल्दी इंशाअल्लाह असां अनाउंस कंदासीं। जेको भाउ कादर जी अॻुवाणीअ में इंशाअल्लाह उन शइ जी लाइव अचे असां ॿुधाईंदासीं। ही तारीख़ उन तारीख़ ते हर को पंहिंजी मोबाइल खोले हींअर तव्हां बीठा आहियो, मोबाइलूं भरियो पिया। इदारनि में वञी उहे मोबाइलूं खणी बीहंदासीं, इदारनि में ऑफिसनि जी मोबाइलूं खणी बीहंदासीं त असां असांखे ॿुधायो तव्हां असांजे लाइ छा कयो आहे, असांजी सिंध लाइ छा कयो आहे। इंशाअल्लाह जीअं धरती धणी तहरीक जीअं भाउ कादर छॾियो। नारे कादिर नारे सिंध, नारे कादिर नारे सिंध, नारे कादिर नारे सिंध। जीअं त दोस्तनि खे गुज़ारिश कजे त पोयां अची सीटुनि ते वेहनि।